अस्सलामुअलैकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। आलमी बैंक चयो आहे त पाकिस्तान जी मुईशत सख़्त मसइलनि जो शिकार आहे ऐं मुल्क में महांगाई 1970 खां पोइ जे बुलंद तरीन सतह ते आहे। ताज़ो बदतरीन बोर ऐं सियासी गैर यकीनी सूरतहाल पाकिस्तान जी मुश्किल मुआशी हालतुनि जा बुनियादी सबब आहिनि। पाकिस्तान परडेही कर्ज़नि जे वापसी जे सख़्त ख़तरनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ओलह जी हवाउनि जो नओं सिस्टम ईरान मां उत्तर बलोचिस्तान में दाख़िल। मौसमियात खाते अॻकथी कई आहे त बलोचिस्तान जे 13 ज़िलनि में 2 ॾींहंनि ताईं बरसात ऐं बर्फ़बारी जो सिलसिलो जारी रहंदो। कराची में हल्की बरसात, अॼु खां सॼी सिंध में थधि जी शिदत में इज़ाफ़े जो इम्कान। पनवाकिल में अटे जो बहरान शिदत इख्तियार करे वियो। अटो ख़रीद करण लाइ सवे माण्हू लाइन में बीठल। खेनि अटो न मिलियो। यूटिलिटी स्टोरनि ते बि अटो अणलभ थी वियो। शहरी बुखूं काटण ते मजबूर। सत्ताधार निकता 500 कटिया। कुंडरी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त वठण लाइ आयल औरतुनि जी पीह, हिकु औरत बेहोश। AGM समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एजेंटनि जी लोथ लथल। नाजाइज़ कटौती जारी, इंतज़ामिया गायब थी वई। मटियारी में चोर भितियूं टिपी हवेली में दाख़िल, घर भाती सुजाग थी पिया। घर भातियुनि हिकु चोर खे हथियार समेत पकड़े वरितो, ॿिया फरार। चोर खे ॿधी मारकुट बाद पुलिस हवाले कयो वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।